अपडेट कंदा हलूं त लाड़काणो सेंटर जेल इंतजामिया ऐं कैदियुनि विच में 6 ॾींहनि खां हलंदड़ मामलो हसास। कैदियुनि जी मानी पाणी ऐं बिजली समेत सहूलियतूं बंदि। तव्हांखे अपडेट कंदा पिया हलूं। लाड़काणो सेंटर जेल इंतजामिया ऐं कैदियुनि विच में 6 ॾींहनि खां हलंदड़ मामलो हसास। कैदियुनि जी मानी पाणी ऐं बिजली समेत ॿियूं सहूलियतूं बंदि। वधीक अपडेट मालूम कंदासीं असां सां। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे लाड़काणा मां K2K न्यूज़ जो रिपोर्टर मुजाहिद मीराणी। मुजाहिद, अपडेट कंदा हलिजो। जी अशाक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 4 ॾींहनि खां लाड़काणा सेंटर जेल में कैदियुनि ऐं जेल सुपरीडेंट इशफाक कलवड़ में कशीदगी वधी वई आहे, जंहिंजे करे कैदियुनि जो पाणी बिजली जेके मुख़्तलिफ़ सहूलियतूं कैदियुनि खे ॾिनल हुयूं उहे मतिलबु बंदि कयूं आहिनि। सो 4 ॾींहं खां कैदी सरापा एहतिजाजनि ऐं कल्ह ॾींहं जो मां तव्हांखे अपडेट कंदो हलां त कल्ह लाड़काणा सेंटर जेल में जतोई ज़ात जो हिकिड़ो कैदी हो जंहिं पाण खे वण में टंगे आपघात जी कोशिशि कई वई ऐं जंहिंखे कैदियुनि भर में वेठल कैदियुनि उन्हनि खे बचाए वरितो। जी अशाक। अच्छा, इहो ॿुधाईंदा हलिजो मुजाहिद मीराणी त हिन वक़्त ताईं इहा ख़बर पइजी सघी आहे त जेल इंतज़ामिया ऐं कैदियुनि में एतिरो मामिलो हसास छो थी वियो आहे? कैदियुनि जी मानी पाणी ऐं बिजलीअ समेत ॿियूं सहूलियतूं बंदि कयूं वियूं आहिनि। इन हवाले सां अपडेट कजो नाज़रीन खे। हा जी अशाक, मां ॿुधाईंदो हलां त हीअ जेका कशीदगी वधी वई आहे, असां दरिया खां मालूम कया त जेका कैदियुनि खे अंदरि सहूलियत ॾिनी वई आहे मोबाइल फ़ोन जी, जेको फी मोबाइल जा ॿुधायो पियो वञे त 20,000 खां 30,000 वरिता था वञनि, बाद में उहा मोबाइल अंदरि इंटर कई थी वञे। ऐं इशफाक कलवर जे मुताबिक़ चयो वियो आहे त जल्द ऑपरेशन जेल में कयो वेंदो ऐं जेके कैदियुनि खे सहूलियतूं मिलियल आहिनि मोबाइल वग़ैरह जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जूं उन्हनि खां खसियूं वेंदियूं। मेन जेको इशू ॿुधायो पियो वञे उहो मोबाइल जो इशू आहे। जी अशाक। अच्छा मुजाहिद मीराणी, ऐं कैदियुनि पारां जेल इंतज़ामिया ते इहो इल्ज़ाम लॻायो पियो वञे त हू हुन खां जेको आहे कैदियुनि खां भतो घुरी रहिया आहिनि। इन हवाले सां अपडेट कजो। जी ओशाक, इहा दरअसल ॻाल्हि सही आहे। कैदियुनि जी जिन जी हाज़िरी थिए थी कोर्ट में, अगरि मुलाक़ात ते उन्हनि जा अज़ीज़ अचनि था, उन्हनि खे पैसा था ॾिना वञनि, उहे उन्हनि खां खसिया वञनि था ऐं उन्हनि खां भतो थो घुरियो वञे त असांखे भतो ॾियो, पोइ अव्हांखे सहूलियतूं जेल में ॾिनियूं वेंदियूं। जी अच्छा, ॿिए पासे जेल इंतज़ामिया पारां कैदियुनि ते इहो इल्ज़ाम लॻायो वियो आहे त कैदी जेको आहे खाट हणी रहिया आहिनि। इन हवाले सां अव्हां जी मीडिया टीम उते कवरेज लाइ पहुती आहे, अहिड़ी का ॻाल्हि आहे या न? जी जी, असां उते पहुतल आहियूं जेल जे ॿाहिरां। अहिड़ी का ख़बर अहिड़ी का असांखे न मिली आहे। ज़रियनि खां बि मालूम कयो आहे त खाट वग़ैरह जी अहिड़ी का ख़बर इशू न थी आहे। जी अशाक। ठीकु आहे मुजाहिद मीराणी, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।